भारत ॿीहर जारियत कई त पहिरीं खां वधीक सख़्त जवाब ॾिनो वेंदो। भारत पाकिस्तान में दहशतगर्दी में मुलविस आहे। दहशतगर्दनि जो बेड़ो हाल थींदो जीअं भारतीय फोर्सिस जो थियो आहे। पाक फ़ौज जी बहादुरीअ जी दास्तान किताबनि में बयानु कई वेंदी। असांजी फ़ौज बहादुरी सां दुश्मन खे भरपूर जवाब ॾिनो। पाकिस्तान जी हथियारबंद फ़ौज जी क़यादत सबबि जवान बहादुरीअ सां विढ़िया। कुर्बानियूं ॾेई असां हिन मुल्क खे हासिल कयो आहे। बचाव वारे वफ़ाक़ी वज़ीर ख़्वाजा आसिफ जूं मीडिया सां ॻाल्हियूं। चवे थो नौजवान नस्ल खे तारीख़ बाबति ॼाण ॾियणु ज़रूरी आहे। भारतीय एजेंट पाकिस्तान में दहशतगर्दी कंदा रहिया आहिनि। असांजी जंग हाणे सिर्फ़ दहशतगर्दनि ख़िलाफ़ आहे। भारत में पाकिस्तान जी सोशल मीडिया अकाउंट खे बंदि करण जो सिलसिलो जारी। पीपल्स पार्टी जे सेनेटर ऐं अॻूणी वफ़ाक़ी वज़ीर श्री रहमान जो सोशल मीडिया अकाउंट भारत में बंदि। श्री रहमान चवे थी भारत में सोशल मीडिया अकाउंट बंदि करण जो मक़सदु सच ॻाल्हाइण वारनि खे ख़ामोश करणु आहे। भारतीय हुकूमत जी क़दमनि जो मक़सदु पहलगाम वाक़िए जी हक़ीक़तुनि खे लिकाइणु आहे। भारत कुझु बि करे पर हक़ीक़त खां भॼी न सघे थो। भारत पहलगाम वाक़िए खां पोइ बिना कंहिं सबबु जारियत कई। पाकिस्तान ज़िम्मेवारानी अंदाज़ में दिफ़ा कयो। पाकिस्तानी माण्हू ज़हीन आहिनि, शानदार शयूं ठाहींदा आहिनि। पाकिस्तान खे नज़रअंदाज़ नथा करे सघूं। परॾेही पॉलिसी मामलनि में अॼु ताईं जंहिं ॻाल्हि ते सभ खां वधीक साराथी आहे उहो पाक भारत जंगबंदी खे कामयाबु बणाइणु आहे। असां पाकिस्तान खे नज़रअंदाज़ नथा करे सघूं छो त ताड़ी ॿिन्ही हथनि सां वॼंदी आहे। पाकिस्तान जी ख़्वाहिश आहे त अमेरिका सां वापार करे पाकिस्तान ऐं भारत विच में एटमी जंग थियण वारी हुई, पर हाणे ॿई धुरियूं ख़ुशि आहिनि। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रम्प जो अमरीकी टीवी खे इंटरव्यू चवे थो असां वापार खे दुश्मनियूं ख़तमु करणु ऐं अमन क़ाइमु करण लाइ इस्तेमालु करे रहिया आहियूं। भारत उहो मुल्क आहे जेको सभ खां वधीक टैरिफ हणी ॿियनि लाइ कारोबार ॾुखियो बणाए थो, पर हाणे इहो बि टैरिफ घटाइण लाइ तयारु आहे।